अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, हिन प्रोग्राम जे शुरू करण वक़्तु असां इन ॻाल्हि खे ज़हन में रखियो त दुनिया जा मुहक़िक़ ऐं ॼाणू इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे बहादुर बनाए थो ऐं हालतुनि सां मुक़ाबले करण जी सघ पैदा करे थो। असां केतिरा प्रोग्राम, केतिरियूं सीरीज़ हिन प्रोग्राम में पेश करे चुका आहियूं, पर किथे बि असां अंग्रेज़नि जे दौर खां अॻिते कोन विया आहियूं। पर अॼु असां मुंहं जे दड़े खां शुरू कंदासीं ऐं अॼु जे दौर ताईं, जेको अॼु सिंध में दौर हले पियो, इस ताईं ईंदासीं ऐं असां तहक़ीक़ कंदासीं, पंहिंजे मुहक़िक़ ऐं महिमान खां ॼाणणु चाहींदासीं त सिंध एतिरी तरक़ी याफ़्ता 5000 साल पहिरीं ऐं अॼु छो पस्तीअ में आहे। ऐं असांजो अॼु जो महिमान मुहक़िक़ सिंध जो ॼातल सुञातल साईं मुहबिल्ला शाह। साईं अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह, महिरबानी। साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे त असां शुरू कयूं 5000 साल पहिरीं मुंहं जे दड़े जी सिविलाइज़ेशन ॿुधाए थी त सिंध केतिरी तरक़ी याफ़्ता हुई या दुनिया जो ही हिसो केतिरो तरक़ी याफ़्ता हो। ऐं अॼु जेको सिंध जंहिं नहज ते पहुती आहे, असां त छो त हर को माण्हू पंहिंजे घर जी ॻाल्हि कंदो, त उन ते असां तव्हांजी अॼु तहक़ीक़ ॿुधणु चाहींदासीं ऐं तव्हांखे ॿुधणु चाहींदासीं असांजे नाज़रीन त असां मुंहं जे दड़े खां शुरू कयूं ऐं पोइ ईंदासीं जीअं हेठि जीअं दौर पोइ अची आया। साईं, ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु असांजो ही इलाइक़ो सिंध जो, बल्कि सॼे पाकिस्तान जो इलाइक़ो, उन्हनि इलाइक़नि मां या ख़ुशनसीब इलाइक़नि मां आहे जिते इंसानी तहज़ीब सभ खां पहिरियों जनम वरितो हुयो। दुनिया में 4 वॾियूं तहज़ीबूं शुमार कयूं वेंदियूं आहिनि। इजिप्ट जी, मिस्र जी सिविलाइज़ेशन ही फ़ैरोज़ जी 7000 साल पुरानी तहज़ीब हुई। मेसोपोटेमिया ऐं बेबीलोन, उहा जेका दजले ऐं फ़रात जे दरमियान हुई, उहा कोई 6000 साल अॼु खां अॻे जी हुई। चीन में रेड रिवर डेल्टा सॼी वेंदी आहे, उहा बि अॼु खां 6000 साल अॻे जी तहज़ीब हुई। ऐं असांजो ही इलाइक़ो जेको सिंध आहे ऐं पाकिस्तान जो बाक़ी इलाइक़ो बि अॼु खां 7000 साल पहले अॻु में हिते इंसान ज़ात जूं बस्तियूं ऐं उन्हनि जी तरक़ी ऐं उन्हनि जे तालीम, उन्हनि जे रोज़गार, उन्हनि जूं निशानियूं हिते मिलनि थियूं। उहे सवात में बि मिलनि थियूं, उहे हड़ापा में बि मिलनि थियूं, उहे मेहरगढ़ में बि मिलनि थियूं, उहे कोटडीजे में बि मिलनि थियूं ऐं मोहन जे दड़े में मिलनि थियूं। मोहन जे दड़े जी ख़ुसूसियत इहा आहे त इन्हनि सभिनी ॿियनि जायुनि खां वॾे में वॾो इर्तिक़ा या महराज जेको इंसानी तालीम ऐं क़ाबिलियत जो नज़र आयो, जेको मुज़ाहिरो थियो, उहो मोहन जे दड़े में सभ खां आला मुज़ाहिरो थियो। ऐं उहो अहिड़ो आहे जो इन्हे जे करे दुनिया जे 4 वॾियुनि तहज़ीबुनि में ही इलाइक़ो शामिलु कयो वञे थो। हाणे असांजा नाज़रीन विया हूंदा, इन खे ॾिठो अथऊं। मूंखे ॿिया दफ़ा त आहिनि, पर हिकिड़ो दफ़ो मां अर्ज़ु कंदुसि त हिते यूनाइटेड नेशंस जो यूनेस्को जो डायरेक्टर जनरल पेरिस मां हिते आयल हुयो ऐं हुन सां गॾु 10-12 टीम जो मेंबर्स जी टीम बि हुनजी पंहिंजी पेरिस मां वठी आयो। मां उन ज़माने में सखर जो कमिश्नर हुउसि, त मां हुननि जो मेज़बान हुउसि ऐं हुननि खे मोहन जे दड़े वठी वियुसि। ऐं पोइ असां तॾहिं लाड़कानो सखर जे कमिश्नर, लाड़कानो सखर डिवीजन जो हिसो हूंदो हो। सो हूअं त असीं पंहिंजे तौर ते जेको चवंदा आहियूं त केॾी वॾी ॻाल्हि आहे, केॾो वॾो हिकिड़ो इंसान ज़ात जो हिकिड़ो अजीब एॾो डेवलपमेंट थी आहे, पर ही जे ॿाहिरियां माण्हू ऐं तमामु वॾो इदारो यूनेस्को जा डायरेक्टर जनरल ऐं उन जा माण्हू शहर जी टाउन प्लानिंग खां मुतासिर कीअं अॼु खां 5000 साल अॻु में हुननि खे इहा
तालीम हुई, इहो नॉलेज हुयो त बस्तियूं कीअं आबाद कजनि ऐं सुहिणियूं तरीक़े सां कीअं आबाद कजे त उहे सिधियूं घिटियूं हुजनि, राइट एंगल्स ते उहे क्रॉस कनि हिक ॿिए खे। हाइजीन, सफ़ाईअ जो, सुथराई जो कीअं ख़्यालु कजे, उन पब्लिक बाथ बि हुजनि, इंडिविजुअल इनफरादी तौर ते बि हुजनि। ड्रेनेज सिस्टम हुजे, कवर्ड ड्रेनेज हुजनि मथां सरफेस ते, ऐं अंडरग्राउंड ड्रेनेज हुजे जिते सॼे शहर जो हेठां ड्रेन निकिरी वञे। ऐं हेठां जॾहिं ज़ेर ज़मीन जॾहिं अंडरग्राउंड ड्रेनेज में वियासीं त यूनेस्को जी टीम खे वॾो तजुर्बो इहो लॻो त जेको आख़िर में वॾो फाइनल ड्रेन आहे जेको बाद में दरियाए सिंध में इन शहर जो जेको पाणी खणी थो वञे, उन जो डायमीटर हो 84 इंच। साईं 84 इंच माना 7 फुट, ठीकु आहे न साईं। त वॾे में वॾो माण्हू बि आसानी सां, हू सॼी टीम जेका हुई उहा उन अंडरग्राउंड ड्रेनेज मां आराम सां घुमंदी पई वञे। ऐं हर कंहिंखे तजुर्बो हुजो त 5000 साल अॻु में उन्हनि खे इंजीनियरिंग स्किल हुयो, एॾी अहलियत हुई, हिकु त सफ़ाई जो ऐं अर्बन डिज़ाइन, पर इंजीनियरिंग एबिलिटी ही त अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम ठाहियो अथऊं। ऐं उहे सिरूं 5000 साल खां पोइ बि अञा उते बीठियूं आहिनि जेके हुननि उन वक़्तु लॻायूं। सो हुननि जे लाइ बि, ऐं इहो कई सबब आहिनि जिन जे करे मोहनजोदड़ो वर्ल्ड हेरिटेज में शामिलु आहे। ऐं ॿियो इहो बि ॾिसो त हे त शहर थियो, त इंसानी बस्तियूं जेके आहिनि, ॻोठ नंढा ऐं शहर वॾा, उन्हनि में हिकिड़ो फ़र्क़ु इहो हूंदो आहे, जेके शहर जॾहिं आबाद थींदा आहिनि वॾा, पोइ 25-30 हज़ार माण्हू हुजनि या वधीक हुजनि, उहा हिकु ॻाल्हि जो सबूत आहे, उहो इहो सबूत आहे त हिन इलाइक़े में सरप्लस ज़राअत थिए थी, खाधे पीते जो अनाज एतिरो थिए थो जो स्टोर करे सघिजे थो। न त जेकॾहिं नंढा ॻोठनि, उहे त मथां ज़मीन जे वेठो आहे माण्हू, पोख कई, फसल मां पैदावार खाधी, पर जेकॾहिं शहर में था वञो त माना तव्हांजो ज़राअत एतिरे क़दुरु डेवलप्ड आहे त तव्हां स्टोर करे सघो था सरप्लस, त माना एग्रीकल्चर बि डेवलप्ड हुई हुते। ॿियो इहा बि निशानियूं आहिनि त मोहनजोदड़े जा माण्हू वापारु कंदा हुआ मेसोपोटेमिया सिविलाइज़ेशन सां, इराक ऐं ईरान जे बंदरगाहनि ॾे, ऐं इजिप्ट उन्हनि जे बंदरगाह ते, ओमान, माना इहो दरिया तॾहिं वहंदो 12 ई महीना। साईं 12 दरिया पंहिंजो इंडस वहंदी ही। ऐं ॿियो हुननि खे इहा इंजीनियरिंग क़ाबिलियत ही, हिकु त इहो त माना असांजा एतिरी आर्कियोलॉजिकल डिगिंग न थी आहे, पर हक़ाइक़ ॿुधाइनि था त मोहनजोदड़े खे दरियाए सिंध ते हिकिड़ो वॾो पोर्ट हुयो, बंदर हुयो, छाकाणि जो तिजारत उन ज़माने में का रेलगाॾी ते या रोड त कोन हो, न को हवाई जहाज़ आहे, तिजारत हूंदी हुई पाणीअ जे ज़रिए। त माना इते बंदरगाह हो, ऐं हुननि में इहा क़ाबिलियत हुई त अहिड़ियूं ॿेड़ियूं या जहाज़ ठाहींदा जेके न सिर्फ़ु दरिया में हलनि पर ओशन खे क्रॉस कनि, छाकाणि जो इजिप्ट अफ्रीका जे कोस्ट ते आहे। जेकॾहिं इजिप्ट सां तव्हां तिजारत था कयो मोहनजोदड़े मां, त तव्हांखे इंडस मां क्रॉस करे, अरेबियन सी क्रॉस करे, इंडियन ओशन क्रॉस करे वॾे तव्हांखे इजिप्ट ते पोर्ट ते पहुचणो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं तव्हां वञो था मेसोपोटेमिया, उन्हनि सां तिजारत करी आहे त वरी इंडस मां अची, वरी अरेबियन सी, वरी स्ट्रेट ऑफ हॉर्मज़ जेके हाणे सॾनि था, वरी तॾहिं वञी तव्हां बंदरगाह उते पहुचंदो। माना हिननि माण्हुनि जूं मल्टी डिसिप्लिनरी हुननि जूं अहलियत ऐं क़ाबिलियत थी, तालीम ई, तॾहिं इहा शनासाई थिए थी। हाइजीन जेका तालीम खां सवाइ नामुमकिन आहे, नामुमकिन थियो थी त शहर कीअं ठाहिजनि, ऐं ख़राबु शहर कीअं ऐं सुठा शहर कीअं, क्लीन शहर कीअं ऐं ख़राबु कीअं हुजनि, सफ़ाई जो इंतज़ाम अर्बन हुजे, ऐं ॿी जेका ॻाल्हि, ऐं ॿियो इंजीनियरिंग स्किल, एॾो अहलियत हुजे। उन ज़माने में न फॉरेन एड ही, न को कंसल्टेंट्स आहे, माना हुननि जी पंहिंजी इंडिजीनस तालीम ऐं क़ाबिलियत अहिड़ी हुई।
ठीकु आहे न साईं। ऐं इहो सभु ॻाल्हियूं वरी ॿी इहा ॻाल्हि ॿुधाए थी त माना को निज़ाम हुकूमत हुयो, को सिस्टम हुयो। कोन साईं, ही जेके एतिरा माण्हू पोइ 25 या 30,000 उनजी आदमशुमारी सम्झी वञे थी त एतिरनि माण्हुनि जो इंतिज़ाम हलाइणु, उन्हनि जो खाद्य खुराक, लॉ एंड ऑर्डर, सुकून हुजे, ऐं पाणी जो मुहैया जो थियणु, इंतिज़ाम आहे, ड्रेनेज पाणी जो। पहिरणु, खाधो ॾियणु, पब्लिक बाथ हुजनि, ड्रेनेज रखणु, शहर खे क्लीन रखणु, तिजारत कराइणु, ऐं माण्हुनि जा झगड़ा हे हो उहे पूरो करणु हुजनि, त इहा ॻाल्हि आहे त इन सॼे मजमूए खे ॾिसूं। तालीम ही, इंजीनियरिंग स्किल हो, टाउन प्लानिंग स्टैंडर्ड्स हा, हुकुमरानी ही, जहाज़ रानी ही, इन्हे जे करे मोहनजोदड़ो ऐं इंडस वैली जी इहा वॾे में वॾी निशानी ऐं दुनिया जे तमामु वॾी तहज़ीबुनि में शुमार थी थिए। हाणे हीअं कयूं जो हिकिड़ो नंढड़ो वक़फ़ो वठूं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो वक़फ़ो ऐं मिलूं था वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। साईं मोबिला शाह सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी। साईं, हाणे इहो त थियो प्री हिस्टोरिक पीरियड, पोइ वरी अचूं था 6वीं ऐं 7वीं सदीअ ते, जंहिंमें राय डायनेस्टी आहे। उन ते महिरबानी करे ॿुधायो त इजिप्ट जी तारीख़ जा कुझु नुकूश नज़र अचनि था, आसार अचनि था, त तव्हां महिरबानी करे उन ते। साईं, वरी जॾहिं असीं सिंध जी तारीख़ खे ॾिसूं था त छाकाणि जो विच में घणी अरसो थियो त ऐं सदियुनि जो को रिकॉर्ड एतिरो नथो मिले, सवाइ चंद रेफरेंसिस मिलनि था। मसलन त हिते आर्या आया, उन्हनि जो के सेटल थी विया, किन हमला कया, जेको इन्वेडर्स जो तरीक़ो थींदो आहे। आर्या आया हिते, अलेक्जेंडर द ग्रेट ओ ग्रीस मां उहो आयो, पर्शियन जेके हुया, साइरस द ग्रेट ऐं दारा, उहे त उन्हनि जो पर इहे सिंध ताईं पहुता, इहे आया। अच्छा, दरियाए सिंध ताईं पहुता, ऐं अलेक्जेंडर त दरियाए सिंध वठी हितां वरी पोइ वापसि जॾहिं वियो, त पर उहे मामूली थोरे अरसे लाइ रहिया ऐं वापसि हलिया विया। त हुननि जा परमनेंट को नक्श हिते कोन्हे, सवाइ हुननि जे पंहिंजी तारीख़ में, ग्रीक हिस्ट्रीअ में असां वटि कुझु मिले थो त साईं हा, हे सिंध ताईं पहुतो हो, या दारा ऐं साइरस आहे उहे पहुता, या आर्यन्स हिते आया हुआ, त उहे हिते रहाकू न रहिया। पर पोइ वरी जेके रहाकू जेके रहिया, जेके सिंध में हुया हुकुमरानी जिन जी, उहो जेको अवां ॻाल्हि कई न, त पोइ राय डायनेस्टी जो उन जो निशान मिले थो, जेको बुद्ध धर्म सां जिन जो ताल्लुक़ हुयो, राय डायनेस्टी जो। हाणे इहो जेको आहे क़रीबन 500 AD जेका आहे, 524 खां 632 ताईं। ठीकु आहे। हाणे माना असां वटि 300 AD में आयो हुयो हिते अलेक्जेंडर द ग्रेट। उन खां पोइ 200 साल खां पोइ हीअ अगरि विच में वरी दारा ऐं पर्शियन्स जेके आहे, त राय डायनेस्टीअ में बुद्ध धर्म जा हुआ, ऐं सिंध में मेजॉरिटी पॉपुलेशन जी उहा बि बुद्ध धर्म सां उन्हनि जी वाबस्तगी हूंदी हुई। पोइ जेको आख़िरी राय डायनेस्टी जो हुकुमरान रहियो 620 या 624 इहो AD में, उन 632 ताईं हो, 632 ताईं। त पोइ छा थियो त चर्च जेको हुयो, चर्च हिंदू मज़हब जो हुयो, पर उन वक़्त में राय डायनेस्टी में हिन खे हिकिड़ो उहिदो हूंदो, नोबल मैन हूंदो, उनजे आम माण्हुनि मां हूंदो। पर पोइ हिन तारीख़ इहो थी ॿुधाए त हिन उहो जेको आख़िरी हुकुमरान हुयो, उहे हुनजी वाइफ सां हिन जो कोऑपरेशन गॾु तार पाण में कोऑपरेट कयूं, ऐं पोइ राय डायनेस्टी जो ख़ात्मो थी, पोइ चर्च हुकुमरान थी वियो सिंध जो, ऐं पोइ उन ख़ातून सां हुनजी शादी बि थी वई। ऐं नालो छा हुन चर्च? ख़ातून जो नालो त नथो अचे, चर्च खां न, चर्च ख़ुदि नालो पाण, चर्च पंहिंजो नालो, उन जे नाले सां इहा डायनेस्टी हली। ठीकु। चर्च थियो पहिरियों हुकुमरान पंहिंजे डायनेस्टी जो।
उन खां पोइ उनजो पुटु आयो चंद्र, उन पोइ चंद्र खां पोइ आयो ॾाहिर। त कुल 3 हुकुमरान थिया छच डायनेस्टी जा। पोइ जॾहिं ॾाहिर आयो त पोइ उन वक़्त में आयो इहो बि 632 खां 711 ताईं रहियो। माना हिननि जो 80-90 साल इन्हनि जी हुकूमत थी। हाणे पोइ आयो मोहम्मद बिन कासिम 711 में। पर सिंध जी जेका इहो ज़रूरी आहे त सिर्फ़ु असीं हुकुमरान जी जीअं चवंदा न, असीं उहा ॻाल्हि नथा कयूं, असीं माण्हुनि जी बि ॻाल्हि था कयूं। त माण्हुनि जी छा हालत हूंदी, उनजी तालीम, उनजी तिजारत, लाइवलीहुड, रोज़गार जा ज़रिया छा। त अञा ताईं निशानियूं इहे मिलंदियूं त उन वक़्त में बि सिंध वारा तिजारत में तमामु माहिर हुआ, जेकी रहाकू हूंदा हुआ सिंध जे इलाइक़े जा। हुननि जी तिजारत परियां ओमान सां, अदन मिडिल ईस्ट में, गल्फ में जेको ओमान आहे, मस्कत आहे, ओमान, अदन आहे, सॉरी, इन्हनि सां हिननि जी तिजारत हूंदी। ऐं ॿियो साउथ में जेकॾहिं हेठि वञिजे उहो केरला ताईं ऐं श्रीलंका ताईं। त हिननि जी जहाज़ रानी ऐं तिजारत इहा मशहूरु हूंदी हुई, जेके सिंध जा माण्हू हूंदा हुआ। इनफैक्ट मोहम्मद बिन कासिम जो जेको अचण जो सबबु आहे, उन्हनि में हिकु इहो सबबु बि आहे त इहे शिकायतूं बसरे जे हुकुमरान गवर्नर ते वेंदियूं हुयूं त जेकी अरब वापारी स्पाइस वठण जे लाइ जेके केरला जे कोस ताईं कॾहिं वेंदा हुआ, त वापसीअ में हे पायरेट्स हूंदा हुआ, सिंधी जे हमलो कंदा हुआ विच समुंड में। माना हिननि जा जहाज़ वेंदा हुआ त हुननि जे जहाज़नि ते हमलो करे पोइ उहो जेको तिजारत जो माल हूंदो उहे कसी ईंदा हुआ ऐं किन खे उहो पंहिंजो काबू करे। माना राजदार वरी जो ज़मानो, उन ज़माने जी तो ॻाल्हि कयां। इहे शिकायतूं जेके हुयूं, सिंधी में चवंदा आहिनि मुड़ुस माण्हू आहे उहे सिंधी, हा उहे जेके अरबनि खे पुरींदा हुआ। त इहो जेको हो त ॿुधाए छा थो त तिजारत ऐं जहाज़ रानी इन जी त इहा प्रूफ ख़ुदि इहा हिस तारीख़ मां मिले थी। हाणे जहाज़ रानी जी सनत या जहाज़ ठाहिणु उहो तॾहिं थींदो जॾहिं तालीम ऐं इंजीनियरिंग एबिलिटी हुजे, ख़बर हुजे, न त ॿुधी मरंदा, न त सही ॿुधी मरंदा, ठीकु आहे न। त माना उन वक़्त में जेको बि मुरविजा इल्मु हुयो या क़ाबिलियत थी, त नॉलेज ऐं इंजीनियरिंग एबिलिटी ऐं ओशन गोइंग वेसल्स ठाहिणु ऐं बैनुल अक़वामी लिहाज़ खां जेको अॼुकल्ह असीं इंटरनेशनल ट्रेड चऊं, उन ॿियनि इलाइक़नि सां वापार ऐं तिजारत करणु, इहो इन जी साबिती सबूत रिकॉर्ड मां मिलनि थियूं। यानी शाहूकार माण्हू हुआ, तालीम याफ़्ता माण्हू हुआ, इंजीनियरिंग एबिलिटीज़ हुयूं, तिजारत परॾेह सां उहे कंदा हुआ। पोइ केरला ताईं बि थी वियो, त ओमान ऐं अदन ऐं अफ्रीका जे कोस ताईं ओॾे बि थी वियो। त माण्हुनि जी असांजे कुझु कोन्हे, सिर्फ़ु इहो न चऊं त फलाणो हुकुमरान पोइ फलाणो, पर माण्हुनि जी छा पोज़ीशन हूंदी। असीं इन करे जॾहिं आणींदासीं अॼु ताईं त असीं इहो नैरेटिव, इहो बयानो खणी हलंदासीं त मुख़्तलिफ़ वक़्तनि में माण्हुनि जी हालत चङी या मठी कीअं थींदी रही, या हालतुनि उन ते कहिड़ो इम्पैक्ट कयो। त हिन वक़्तु अञा इहो नज़र थो अचे त तालीम याफ़्ता माण्हू हुआ, हुनरमंद माण्हू हुआ, इंजीनियरिंग एबिलिटीज़ हुयूं, ट्रेड ऐं कॉमर्स जी हुननि में अहलियत हूंदी हुई ऐं हुकुमरानी कंदा हुआ। इहे ॻाल्हियूं रिकॉर्ड मां साबित थियनि थियूं पियूं। इहो ई कारण जेको मूं अर्ज़ु कयो, हिकु कारण जेको मोहम्मद बिन कासिम जो अचणु हिते सिंध में हो, सो इहो त शिकायतूं घणा दफ़ा बसरे जे गवर्नर ताईं वयूं। ऐं हीउ पहिरियों दफ़ो न हो मोहम्मद बिन कासिम जॾहिं आहे, उन खां अॻु में कुझु दफ़ा 4-5 दफ़ा कोशिश कई हुऊं सिंध ते हमले करण जी, लेकिन कामयाब तेसि ताईं न विया। हीउ जेको हो हिन हमले में 711 में पोइ उहे कामयाब थिया
ऐं उन जी कामयाबीअ में छाकाणि जो मूं अर्ज़ु जी आगाहो कयो त जेको चच डायनेस्टी हुई उहा हिंदू धर्म सां मज़हब सां हूंदी हुई। माण्हुनि जी मेजॉरिटी जेका हुई उहा हुई ॿुध धर्म सां। त हिकु त इहो हुकुमराननि में ऐं माण्हुनि जे रिआया जे विच में हिकिड़ो इहो मसइलो हूंदो हुयो। ऐं ॿियो माण्हुनि खे इन ते बि अञा गुस्सो हुयो त चच जंहिं नमूने सां हुकूमत हासिलु कई त उहो माण्हुनि में जेको मुरवजा कस्टम या अख़लाक हो उन लिहाज़ खां बि उन्हनि खे नाराज़गी महसूस पई थिए। उन जे करे जॾहिं मोहम्मद बिन कासिम 711 में आयो त हुनखे पब्लिक ऐं रिआया जी घणी सपोर्ट मिली ऐं राजा ॾार खे हारायई पोइ। त सिंध जो नक्शो ॾिसो, माना त राजा ॾार खे जेके ॿुध धर्म जा माण्हू हुया जेके मेजॉरिटी में हुआ उन्हनि जी सपोर्ट न हुई या सिंपथीज़ न हुयूं, हा या लाइक कोन कंदा हुआ। हा बिल्कुलु। ऐं ॿियो इहो बि ज़रूरी थींदो त मोहम्मद बिन कासिम जे अचण खां अॻु में ऐं मोहम्मद बिन कासिम अचण वक़्तु पोइ सिंध जी जोग्राफी कराचीअ खां वठी कम अज़ कम मुल्तान ताईं, कश्मीर ताईं हुई पर मुल्तान ताईं पकी हुई, ऐं कराचीअ खां वठी रोहरी सखर ऐं ॾाढर ऐं कच्छ सिबीअ ताईं इहो सॼो इलाइक़ो माउंटेन्स ऑफ बलूचिस्तान जेको पहाड़ जो बोलान जे पास जे हेठां इहो सॼो इलाइक़ो मोहम्मद बिन कासिम जे अचण खां अॻु में बि सिंध जो हिसो हुयो। मोहम्मद बिन कासिम ऐं उन खां पोइ जेके मुस्लमान हुकुमरान रहा उन्हनि बि इहो साॻी एतिरी सिंध जी एराज़ीअ ते हुकुमरानी कई। ऐं जीअं असां अॻिते ॿुधाईंदासीं त 1000 साल ताईं 700 AD खां वठी जॾहिं मोहम्मद बिन कासिम आयो 1700 AD ताईं सिंध जी जोग्राफी कराचीअ खां मुल्तान ऐं कराचीअ खां वठी सिबी ऐं ॾाढर ताईं हूंदी। 7वीं सदीअ खां पोइ अची तब्दीली थी। पोइ जॾहिं आयासीं हिन ॻाल्हि ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़फ़ो ऐं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। से हाणे पाण ज़िक्र पिए कयो त मोहम्मद बिन कासिम 711 में आयो ऐं 1050 ताईं मोहम्मद बिन कासिम जो पीरियड रहियो। हाँ, उन पीरियड खे तव्हां कीअं था ॾिसो, सिंध खे कीअं था ॾिसो? हाणे मोहम्मद बिन कासिम त आयो 711 में, हिन जूं सिंध खे फतह कयो ऐं कुझु अरसे खां पोइ हिन खे वरी वापसि पंहिंजो बसरे वापसि कयो ऐं उते हुनजी बल्कि हुनखे ॾाढा ॾुखिया ॾींहं उन्हनि बि हुनजी ज़िंदगी उते थी ख़तमु थी वई। पर मुस्लमाननि जो पहिरियों हिते मोहम्मद बिन कासिम आयो, उन खां पोइ मुआविया ख़लीफ़े जा हिते गवर्नर थींदा रहिया, उन खां पोइ अब्बासी ख़लीफ़ा आया, उन्हनि जा गवर्नर थींदा रहिया। त 300 साल ताईं 711 खां 1050 ताईं 900 ईस्वी 950 ताईं त इहो जेको अरसो थियो इहो क़रीबन सिंध जो हिकु लिहाज़ मां पीसफुल पुरअमन रहियो। इन में उहो गवर्नर ईंदा रहिया, उन्हनि मां के हिते सेटल थी विया ख़ानदाननि सां, हिते जो हिसो थी विया, के वरी वापसि विया। पर ॿी जेका मज़े जी ॻाल्हि जेका आहे त छाकाणि इहो 711 तारीख़ी लिहाज़ सां वॾो अहम साल आहे, माइल स्टोन आहे वॾो। उहो इन लिहाज़ में त 711 आहे साल इस्लाम जो हिन बरे सग़ीर में अचणु, एंटर इस्लाम एज़ अ रिलीजन हिते मज़हबन स्टार्ट थिए थो, एंटर थिए थो सब कॉन्टिनेंट में 711 में जीअं मोहम्मद बिन कासिम आयो, पोइ फैलिजे वियो ऐं आख़िर में हाणे जेको ॾिसूं था सूरत हाल जेका इन जी शुरूआति थी 711 में। इन जे करे सिंध खे बाबुल इस्लाम बि चयो वञे थो, बिकॉज़ हितां इस्लाम बाक़ी हिंदुस्तान जे इलाइक़नि में दाख़िल थियो। हाणे 711 जी मुस्लिम इस्लामिक हिस्ट्री में हिकिड़ी ॿी अहमियत आहे। 711 में जीअं मोहम्मद बिन कासिम हिते आयो त साॻे साल 711 में तारिक बिन ज़ियाद स्पेन में पहुतो,
त मुस्लमाननि जी जेको हुकुमरानी फैलिजंदी पई वञे हे ईस्ट में मशरिक़ में हाणे सिंध ते 711 में आया। साॻे साल 711 में तारिक बिन ज़ियाद जिब्राल्टर ते पहुतो स्पेन खे फ़तह करण लाइ, ऐं पोइ उते 700 साल मुस्लमाननि जी स्पेन में हुकूमत हली। पोइ 1492 में पोइ वरी किन ॻाल्हियुनि जे करे पोइ उहा उते ख़तमु थी। पर सिंध में 711 खां जीअं शुरू थियो त उहो इस्लाम फैलंदो वियो। उहो हिते हमेशह मुस्लमाननि जी हुकूमत रही ऐं पब्लिक पॉपुलेशन बि उहा वधंदी वई। हाणे इहो त थियो हिननि जी कंपेरेटिव हिकिड़ी पोज़ीशन जेका हुई एक्सपेंशन। जीअं मूं अर्ज़ु कयो त जियोग्राफी कीअं ई सिंध जी, त मोहम्मद बिन क़ासिम सिंध खे फ़तह करे जेको पंहिंजे कब्ज़े में कयो त सॼो कराची खां मुल्तान ऐं कराची खां वठी कच्छी ॾाढर ताईं, ठीकु आहे साईं, इहो सॼो इलाइक़ो मुस्लमाननि जी खानेवाल ताईं था चवनि, मुल्तान जी मुल्तान खां परियां खानेवाल। त उहो जेको थियो इहो सॼो पंहिंजो इहो सिंध हुकूमत इन ते पूरी हूंदी हुई। इन अरसे में ही जेके 300 साल अरबन जी हुकूमत रही हिते, त इन्हे में सिंध जा माण्हू उन्हनि जी वरी रिकॉर्ड में तारीख़ में इन जी एविडेंस शहादत मिले थी त सिंध जा माण्हू वरी तालीम याफ़्ता हुआ, उनमें स्कॉलरशिप आलिम माण्हू निकिता घणा, उन में हकीम निकिता जेके मेडिसिन में जिन जो पंहिंजो नालो पैदा कयो, उहे मैथमेटिक्स ऐं एस्ट्रोनॉमी में हुननि पंहिंजो नालो पैदा कयो, उन्हनि अकाउंटिंग में ऐं गोल्ड ट्रेडिंग में पंहिंजो नालो पैदा कयो। एतिरे क़दुरु जो जॾहिं बगदाद अब्बासी ख़लीफ़नि जी हुकुमरानी जी कैपिटल हो त घणा सिंधी ख़लीफ़े जी कोर्ट में आम उहिदनि ते हूंदा हुआ, लिटरेचर में, स्कॉलरशिप में, मज़हबी उलूम में, मेडिसिन में, एस्ट्रोनॉमी में, तिजारत में, गोल्ड स्मिथ्स, अकाउंटिंग। इहे बल्कि इहो बि आहे हिकिड़ो रेफरेंस आहे इजिप्ट जो में 2-3 साल 100 साल अॻे किताब जेको लिखियो वियो, ऐं उन जो वरी रेफरेंस हिंदुस्तान में पाकिस्तान में हिकिड़ो उर्दू में किताब लिखियो वियो सैयद सुलेमान निदवी जो। उन्हनि ॿिन्ही में ज़िक्र आहे त इमाम ज़ैनुल आबिदीन जी घर वारी उहा बि सिंध जी हिकिड़ी नोबल घराणे जी ख़ातून हुई। मतिलबु ॿुधाइण जो इहो आहे त सोशली बि उहे अहम उहिदनि ते या वॾी लेवल ते माण्हुनि सां उथंदा वेहंदा हुआ, तालीम याफ़्ता हुआ, हुनरमंद हुआ, तिजारत में, स्कॉलरशिप में, अकाउंटिंग में, मेडिसिन्स में, इन्हनि में पंहिंजो नालो, छाकाणि जो सिंध बगदाद जे ख़लीफ़े सां उन जो हिसो हूंदी त आला ॻाल्हि इहा हूंदी त उते तव्हां पंहिंजो नालो स्टैब्लिश कयो था, उते तव्हांजी तालीम या तजुर्बो या तव्हांजी क़ाबिलियत जो त उते बि उहे घणी पोज़ीशन में सोशल, एजुकेशनल, मेडिसिन ऐं दरबार में हुननि जो वॾो इहो असरु हूंदो हो। पोइ इहो जेको सिलसिलो जाग्राफी में ॿुधाई सिंध जी ईअं हूंदी, इहा बि आयो त ख़ुशहाल माण्हू हुआ, तिजारत उहे था कनि, ॿियनि मुल्कनि में पंहिंजो नालो पैदा था कनि, माना प्रॉस्पेरस माण्हू हुआ, तालीम याफ़्ता माण्हू हुया। हाणे इहे 300 साल इहा हिकिड़ी पीसफुल हुकुमरानी रही। हाणे इन्हे में जॾहिं इहो दौरु ख़तमु थींदो त इक़्तिसादी लिहाज़ खां हाणे हिकिड़ी ॿ पॉइंट इन में छॾींदुसि जेका वरी असां बाद में खणंदासीं। उहा पॉइंट इहा त इहो नुक़्तो आहे त जेकॾहिं असां सिंध जी तारीख़ ॾिसूं था त सिंध जी इकॉनमी जिन खां ॻाल्हियुनि खां मुतासिर थी आहे उहे 3 वॾा दौर
लेखिया वञनि था सम्झो ईंदो। पहिरियों दौर त जेको पहिरियों अर्ज़ु कयोसीं न, जेको ॻाल्हायोसीं हिस्टोरिक में मोहन जे दड़े में, ऐं वरी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त मोहम्मद बिन क़ासिम जे ज़माने खां अॻु में ऐं पोइ बि, त हिकिड़ी ॻाल्हि थी नज़र अचे असांखे त सिंध वारा पाणीअ ते तिजारत कंदा हुआ। इकोनॉमी जेका ही उहा घणो डिपेंड पई करे ऑन सी ट्रेड। हाणे इहो आम नुक़्तो आहे। इहो आम नुक़्तो इन जे करे थींदो त हाणे असां जॾहिं 10-11 सदीअ खां पोइ वेंदासीं त 17वीं सदीअ ताईं हाणे जेका इकोनॉमी आहे उहा सी बेस्ड न आहे, पोइ वरी लैंड बेस्ड थी वेंदी। जॾहिं सेंट्रल एशिया जा माण्हू आया, जॾहिं मंगोलनि वटां माण्हू आया त उन्हनि वटि समुंड कोन हुयो न, उहो त लैंड बेस्ड, पोइ समरकंद, बुखारा, इन्हनि सां इलाइक़नि सां ई हिन वक़्त जी तिजारत पाणीअ जे ज़रिए, जहाज़नि जे ज़रिए, ओमान सां बि ही, अदन सां बि ही, इजिप्ट सां बि ही, बसरे सां बि ही, केरला सां बि ही। त इहो वरी जॾहिं अंग्रेज़ वरी आयो, अंग्रेज़ पाणीअ जे ज़रिए पहुतो, वरी टियों दौर जेको इकोनॉमी जो थिए थो उहो 18वीं सदीअ खां शुरू थो थिए। वरी जेका तिजारत आहे ऐं वरी जेका दौलत ऐं प्रॉस्पेरिटी आहे, वरी समुंड जी तिजारत ते वरी बुनियाद थी रखे। हाणे इहे ॻाल्हियूं जॾहिं असां बाद में ईंदासीं न, त सिंधी मुस्लमान या अॼु छाजे करे असां जे मुस्लमाननि जी हालत ईअं आहे, या सिंधी हिंदू, सिंधी माण्हू जी हालत इहा आहे, ठीकु आहे न साईं, उहे तिजारत में रहिया। इहो असीं नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त इहे जेके 3 स्टेजिस आहिनि, पहिरियों शुरू खां वठी ही नेविगेशन जा माण्हू होशियार हूंदा हुआ। सिंध जा माण्हू तिजारत समुंड जे ज़रिए कंदा हुआ, ओशन गोइंग वेसल्स ठाहींदा हुआ, नेविगेशन जो इल्मु हूंदो हो, ॿाहिरनि मुल्कनि में विया। इहो सिलसिलो तॾहिं बंदि थियो जॾहिं सेंट्रल एशिया जी लैंड मास मां जॾहिं हुकुमरान आया हिते, पोइ हिते होरी आयो, पोइ हुते मुग़ल आया, अरगोन आया, तरखान आया, इहे सभु आया सेंट्रल एशिया जे लैंड मां, जिते समुंड न हो ज़्यादातर। त पोइ हिननि सां हुकुमराननि सां जेका उन्हनि जी इकोनॉमी जेका ही उहा इकोनॉमी लैंड बेस्ड। त पोइ उन में ज़मीनदारी, उन में ज़मीन केतिरी अक्वायर था कयो, उहो थी वियो स्टेटस सिंबल ऐं प्रॉस्पेरिटी जी निशानी। वरी जॾहिं अंग्रेज़ आया त प्रॉस्पेरिटी जी निशानी ज़मीन न रही, तिजारत थी वई। हाणे इहे 3 मसइला आहिनि। पहिरियों बि प्रॉस्पेरिटी जी निशानी हूंदी तिजारत, विच में आयो अरसो जॾहिं प्रॉस्पेरिटी ऐं पावर जी निशानी थी वई ज़मीन। वरी टियों अरसो जॾहिं आयो अंग्रेज़नि खां पोइ त वरी पावर ऐं प्रॉस्पेरिटी जी निशानी थी वई, वरी समुंड जी तिजारत। हाणे इहे 3 ॻाल्हियूं सिंध जे माण्हुनि खे, उन्हनि जी प्रॉस्पेरिटी, उन्हनि जे पावर स्ट्रक्चर खे चङो या मठो इन ॾाढो मुतासिर कयो आहे। ऐं इहे डोमिनेंट फैक्टर्स आहिनि जिन ते असां विच में जीअं ॻाल्हियूं कंदा वेंदासीं त इहो असरु थींदो वेंदो। हाणे इहो अर्बन जी हुकुमरानी अची हिते जॾहिं ख़तमु थी थिए त पोइ 1930 में सूमरनि जो दौर शुरू थो थिए। हाणे इहे लोकल, हाणे छा आहे त अब्बासी हुकुमरान जो दौर हाणे ख़तमु थी थो वञे। हूअं बि एतिरो परे खां हिकिड़ो इलाइक़ो केसि ताईं उहो हुकुमरानी, 3 साल ई वॾो अरसो 300 साल। पोइ आहिस्ते आहिस्ते हुननि जो कंट्रोल घटि थींदो वियो ऐं हिते ऑटोनॉमस या इंडिपेंडेंट थींदा विया। ऐं पोइ सूमरनि जो 300 साल शुरू थो थिए, 11वीं सदीअ खां वठी 14वीं सदी ईस्वी ताईं। पोइ उन खां पोइ जेको लोकल रूलर्स आहिनि, सूमरनि जे दौर ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पाण, पर मुंहिंजे ख़्याल में वरी ॿिए प्रोग्राम में। त नाज़रीन, असांजो ही पहिरियों प्रोग्राम ख़तमु थियो ऐं ही प्रोग्राम वरी सीरीज़ आहे। जीअं मूं चयो त 2-3 जेतिरा प्रोग्राम हूंदा तारीख़ ते उहो असां कंदासीं। पहिरें प्रोग्राम जी पुॼाणी ते तव्हांखे सलाम, वरी ॿिए प्रोग्राम ते मिलंदासीं।